उन्हनि खे हेल्दी एक्टिविटीज़ में आसानी थी सघे। फ़खर साहब कीअं था सम्झो तालुके चंबड़ मंझि जीअं टाउन कमेटी चंबड़ आहे उते ज़ाहिरी ॻाल्हि आहे MPA साहब MNA साहब त साॻिया आहिनि पर ॻोठनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ जेके रोड आहिनि उहे तमामु ख़राबु आहिनि। हींअर तव्हां पाण जीअं रईस लखी मोहम्मद रिंद आहे शकल ख़ान रिंद आहे उनखां पोइ काफ़ी अहिड़ा ॻोठ आहिनि वॾा हेॾा ॻोठ आहिनि हज़ारे माण्हुनि जो हितां अचु वञ जो गुज़र आहे रोड टुटी तबाह थियल आहे हिन रोड जी कंडीशन ते बीठा आहियूं जिते। हाँ ही स्पेशली तव्हां जिते बीठा आहियो इन जी वजह हिकिड़ी त इहा आहे की बरसातूं जेकियूं आहिनि काफ़ी असांजे एरियाज़ खे जेकियूं इफेक्ट कनि पियूं न जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे उनखे मुतासिर जेकियूं ॿोॾूं अचनि पियूं 2020 2022 इन खां पोइ असांजा रोड काफ़ी ज़बून हालत में तो असां तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे की असां बि गुज़ारिश कंदासीं की हिननि जे इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर कनि हिननि रोडनि खे घटि में घटि माण्हुनि जी अप्रोच आसान थी सघे माण्हुनि जी अचु वञु आसान थिए त हिननि खे MNA MPA साहब खे रिविज़िट करे हिननि ते नज़रसानी करे ॾिसनि ऐं हिननि खे दोबारा ठाहिनि। अगर साहब तव्हांजे टाउन कमेटी में अहिड़े क़िस्म जा केतिरा रोड आहिनि जेके तव्हांजे नज़र में हूंदा हालत में आहिनि? अमूमन जेका बि आहिनि सोभो रिंद जो ॻोठ आहे या ही पंहिंजो रईस लखी मोहम्मद या शकल रिंद जो ॻोठ आहे इहे मेन वॾा रोड आहिनि ऐं इन खां अलावा बि जेका लिंक रोड जेका बि आहिनि इनायत शाह जो रोड आहे या ॿिया जेका मुबारकाबाद जा इहे सभिनी इन्हनि खे सभिनीनि खे मुतासिर बरसातुनि मुतासिर कयो आहे ऐं इहो सभु जा सभु दोबारा ठहण जे लाइक़ु आहिनि ऐं इन्हनि सभिनीनि ते ई दोबारा कमु थियणु घुरिजे ऐं असां गुज़ारिश कंदासीं तव्हांजे तवसुत सां बि ऐं असां पर्सनल बि कोशिशि कंदासीं कि इहे जेका रोड टुटल आहिनि इन्हनि खे दोबारा मुरमत कई वञे। बजट त इहो त हाणे हिकिड़ो सूबाई महकमो आहे इहो त वर्क एंड सर्विसिस वारनि जो उन्हनि जो आहे इन जे बारे में असांजी गुज़ारिशूं उन वटि मौजूदु आहिनि असांजो उन्हनि खे पहिरीं बि इन जे बारे में आहे कि हिन खे तव्हां ठाहियो वञे ऐं उमेदु आहे कि हू ठाहींदा ऐं इन में इहो सूबाई हिकिड़ो महकमो आहे उन जे हवाले सां हिन जा मामला हूंदा आहिनि पर असांजी उमेदु आहे कि जल्दी ई ठही वेंदा जेका मेन रोड आहिनि ख़ासि कर ही रोड जेको आहे ही तमामु इन ते इलाही सारो इलाइक़ो इन खे इस्तेमालु करेसि थो या वरी सोभे रिंद जो ॻोठ आहे इन ते बि काफ़ी उनजी ज़बून हाली आहे त इहे ॻोठ जेका आहिनि इन्हनि सां काफ़ी मुतासिर थियनि था इन्हनि ते फौरी उन्हनि खे करणु घुरिजे ऐं इन जी मुरमत करणु घुरिजे। हीअ त सम्झो अॼु आयासीं क्रिकेट अॼु मैच फाइनल हो जंहिंमें चंबड़ जी टीम सोभारे थी उनखां पोइ बिल्कुलु तव्हां ॾिठो हूंदो त टाउन चेयरमैन चौधरी फ़ाखर नसीम साहब जिन सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी हीअ रोड जेको तव्हांजा आहिनि हीअ रोड आहे मेन करे हिन रोड जी जेका हालत आहे तमामु ख़राबु आहे ऐं चवां थो ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं बीमारी जी हालत मंझि या को डिलीवरी जी हालत मंझि कंहिं औरत खे या कंहिं ॿार खे माण्हू बीमारी जी हालत मंझि या कंहिं मर्द खे मरीज़ खे खणी अचूं मुंहिंजे ख़्याल में ईंदे ईंदे घस में उहो रब खे प्यारो थी वेंदो तव्हां छा था चओ? बिल्कुलु तव्हांजी सही ॻाल्हि आहे हीअ असांजो पुराणो रोड आहे हीअ जॾहिं गौस अली शाह CM हुयो उन टाइम में उन टाइम जे MP हुयो वलारी साहब उन ठारायो उन खां पोइ सिर्फ़ु हिन जी हिकु दफ़ा रिपेयर थी आहे तक़रीबन असां हिननि रोडनि ते हली हली पंधु बि हली पढ़ियासीं ते असांजा ॻोठ तक़रीबन पहिरीं त फ़ाखर नसीम ख़ुदि चेयरमैन जो ॻोठु ईंदो आहे पोइ ॻोठु शकल ख़ान रिंदा लखी मोहम्मद रिंदा राज़ी ख़ान रिंदा अच्छा हीअ ॻोठु तक़रीबन 15-20 ॻोठनि खे कनेक्ट थो करे वेंदे तालके हुन ज़रदारी जो हू रोड जेको आहे पंहिंजो जेको टंडो हलाया टूवर्ड्स मीरवा ताईं पर असांजे बावजूदि चवण जे बावजूदि बि को बि हिते इन तरफ़ कंहिं तवजह कोन्हे ॾिनी असां इन जी निशानदेही बि कई आहे MPAs खे MNAs खे बार दफ़ा इलेक्शन में अचनि था इन्हनि रोडनि ताईं अचनि था ख़ुदि ॾिसनि था जॾहिं की असांजा सिर्फ़ु 2-3 रोड अहिड़ा आहिनि हीअ असांजो रोड आहे सोभो रिंद आहे उन जी बि हालत ईअं आहे मक़सदु इहो आहे त असां जेकॾहिं ॻोठां अचूं था हाणे असां वटि त माशाल्लाह मौला ॾिनो आहे कन्वेंस वग़ैरह ॻोठां जेको असां अचूं था त असांखे पंहिंजी गाॾी में हिते 15-20 मिंट लॻनि था जॾहिं ॻोठ जो रोड जो फ़ासिलो तक़रीबन 1.5 किलोमीटर आहे 1.5 किलोमीटर खे असां रोड ताईं पहुचण जे लाइ पंहिंजनि वॾनि गाॾियुनि में बि तक़रीबन 15 मिंट में पहुचूं था ऐं ग़रीब अवाम माण्हू जेको रक्षा ते हले मोटर साइकिल ते हले हाणे पथरनि जा सफ़ा ओपिन ॿाहिरि आहिनि मोटर साइकिल वारनि जा टायर ट्यूब पंचर को बीमार माण्हू आहे उहो उनखे पहुचंदे अधु कलाकु लॻे थो न रक्षा ते अचे या मोटर साइकिल बाइक्स वग़ैरह ते हीअ त वॾो असां हुकूमत वारनि खे वस वारनि खे MPAs MNA जेके 3-4 दफ़ा हितां इलेक्शन खटे बि विया आहिनि असांजी पंहिंजी पार्टी जेका आहे उहो बरस ते इक़्तदार आहे
उन्हनि खे त दाऊं बि कयूं अथऊं, चयो बि अथऊं त ख़ुदा असांजा रोड्स ॿिया कम भले तव्हां न कयो, अलाह कंदो सभु कम थींदा वेंदा, पर जेके उन्हनि जा फंड्स आहिनि, रोड्स खाते जा पंहिंजा फंड्स आहिनि, जेको स्कीमूं आहिनि, उन्हनि खे ख़ुदा उन्हनि खे ठाहे बहितर करे अवाम खे पंधु हलण जहिड़ो त करियो, भला गाॾियूं नथियूं हलनि त पंधु हलण जहिड़ो यकीन करियो। जेकॾहिं असां वॉक सुबुह जो कंदा न, असां रोड ते हली नथा सघूं। एॾा पथर आहिनि, असांजे पथर जेके जोगर वग़ैरह पियल आहिनि या जेके असांखे बूट्स पियल आहिनि, उन ते माण्हू हली नथो सघे, अहिड़ी रोडनि जी हालति ख़राबु आहे, तमामु इंतिहाई ख़राबु आहे। ऐं वस वारनि खे या पंहिंजे MPA MNA मिनिस्टर रोड्स वारनि खे सभिनीनि खे गुज़ारिश कंदुसि, ख़ुदा तव्हांजा वोटर आहिनि, तव्हांजा ई पंहिंजा राज आहिनि, तव्हांजा भाग आहिनि, हिननि खे ठाहियो, हिननि जा रोड ठाहियो। भला ॿियूं शयूं त तव्हां नथा ॾेई सघो, नौकिरियूं वग़ैरह, पर हिननि जा रोड हलण जा रस्ता त ठाहे ॾियो, घटि में घटि एतिरो त थिए। तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं ॻोठाणनि जूं, ऐं टाउन चेयरमैन चौधरी फ़ाखर नसीम साहब सां बि इन बारे ते ॻाल्हि ॿोल थी मुंहिंजी। चवण जो मक़सदु आहे चूंडियल नुमाइंदा सिर्फ़ु 5 सालनि खां पोइ नज़र ईंदा, जॾहिं 5 साल पूरा थींदा वोट वठण जे लाइ, पोइ उहे ई चूंडियल नुमाइंदा इन्हनि वोटरनि जे ॻोठनि में ईंदा, घर घर ईंदा, इन्हनि टुटल रोडनि ते ईंदा, पोइ इलाज कंदा, पोइ मिनतूं कंदा, तव्हां असांखे वोट ॾियो, पोइ तव्हांजो हुकुम खपे। 40 साल खां इहे ई असां इहे भाषण ॿुधंदा अचूं पिया, इहे सुनवायूं मिलनि पियूं, ॾिसल उहे मिसकीन आवाम, उहे पोरियत माण्हू इन्हनि टुटल फिटल रोडनि ते अचणु वञणु थिए थो। जीअं मंझि केतिरा ई भेरा के अहिड़ा मरीज़ आहिनि जिन खे उहे पोरियत माण्हू पंहिंजा खणी इस्पताल ताईं पहुचाईंदे उगस में दम ॾियो छॾे। बदकिस्मती सां हिन रोड ते टाउन कमेटी चेयरमैन फ़ाखर नसीम साहब जो बि ॻोठ आहे, पर हाणे छा चइजे, साईं जिन ख़ुदि हिकु मायूसी अख़्तियार कंदे चूंडियल नुमाइंदनि खे इलाज कयो आहे, त ख़ुदा जे वास्ते असांखे रोड ॾियो। असां सभु हिकु भेरो ॿीहर वरी बि इन्हनि तक जे चूंडियल नुमाइंदनि खे इन्हनि खे अपील कंदासीं, ख़ुदा जे वास्ते तालको चंबड़ सदाईं पीपल्स पार्टी खटियो आहे, कॾहिं बि कंहिं ॿी पार्टी न आहे खटियो, पर तव्हां उते बुनियादी सहूलियतनि खां असांखे हर बुनियादी सहूलियतनि खां महरूम कयो आहे, जंहिंमें सिहत हुजे, स्कूलनि जा मसइला हुजनि, पीअण जे पाणी जो मसइलो हुजे, अच वञ जा जेके रस्ता आहिनि, रोड आहिनि, जेके केतिरनि ई सालनि खां जेके ठहियल हुआ उहे टुटी फिटी तबाह थी विया आहिनि, ऐं उतां माण्हू जो अचणु वॾो मुश्किल आहे। जेकॾहिं उते हींअर असां जंहिं गाॾी में आयासीं उहा वॾी गाॾी किरोला गाॾी, ऐं उन गाॾी जी जेका कंडीशन हुई सॼी ॾकंदे आई, त ऐं चवां थो मोटर साइकिल वारो अलाए कहिड़े कंडीशन मां ईंदो। असां हिकु भेरो ॿीहर वरी इन तक जे MPA साहब MNA साहब खे गुज़ारिश कंदासीं, मुतालबो कंदासीं, ख़ुदा जे वास्ते तव्हां वरी अची हिननि खां वोट वठंदो, तव्हां हिननि खे बुनियादी सहूलियतूं ॾियो। पीअण जो पाणी न आहे, माण्हू हेपाटाइटिस B C D पेट जे मूज़ी मर्ज़नि में जो मुब्तला थी, केतिरा ई माण्हू बेमौत मारिजी विया आहिनि, ऐं केतिरा ई माण्हू हिन वक़्तु बि उन्हनि मूज़ी मर्ज़नि में मुब्तला आहिनि, ऐं अच वञ जा जेके रस्ता आहिनि उहे अहिड़ी कंडीशन आहे त उते माण्हू ईंदे ईंदे जेकॾहिं कंहिं पंहिंजे मरीज़ खे खणे थो त घस में दम ॾियो छॾे। उनखां पोइ ॿिया जेके इशूज़ आहिनि, सिहत जो मसइलो आहे, स्कूल आहिनि, उहे स्कूल एजुकेशन जा जेके मसइला आहिनि उहे बि तमामु ख़तरनाक, उन बिल्डिंगनि जा चापड़ किरनि था, मासूम ॿार ज़ख़्मी, उस्ताद ज़ख़्मी, ऐं पढ़ाई न आहे। जेकॾहिं को उस्ताद आहे त उनखे वरी बदिली करे कंहिं पंहिंजे मनपसंदि जॻह ते मुंतक़िल कयो वञे थो। स्कूल जी कंडीशन, स्कूल रशीद रिंद तव्हां विज़िट कंदो न, हू सफ़ा ऐं ॿार ओपन ॿाहिरि वेठा पढ़नि। रशीद रिंद जो स्कूल तमामु पुराणो स्कूल आहे। असांखे यादि आहे हिकिड़े दफ़ा यूनियन काउंसिल मां उहो हिकिड़ो कमिरो ठहियो, जॾहिं वरी असांखे रिपेयर जो लख मिलियो। उन खां पोइ स्कूल क्लोज़ हो। हींअर जेके टीचर्स भर्ती थिया, हाणे उते पंहिंजे ई ॻोठ जो आहे टीचर, पर तव्हां ॾिसंदो ॿार सफ़ा ॿाहिरि वेठा आहिनि, ईअं ई वेठा आहिनि, ऐं स्कूल ॿई ठला पिया आहिनि। उन में इसरा वारनि ठारायो, उहो सभु तबाह दबून थी हलियो। ऐं जेकॾहिं ॿियो हिकिड़ो कमिरो ठहियलु आहे गवर्नमेंट जे तरफ़ां, उहा एजुकेशन खाते खे ख़बर आहे, MPA MNA सभु ॾिसनि था, अचनि था, बहरहाल उहो सफ़ा स्कूल वेहण जहिड़ो ई कोन्हे। ही पुठे ते ॿार वेठा आहिनि। तव्हां ॾिसंदो केॾीमहिल तव्हांजो इतफ़ाक़ थिए, असांजे प्रेस जा दोस्त तव्हां उन्हनि जी निशानदेही कंदो, तव्हां रशीद रिंद स्कूल जी ॾिसंदो त का शइ कान्हे, 50-60 ॿार ईअं पढ़नि वेठा, ॿाहिरि ॿार वेठा आहिनि। असांजी पोयां उतां विच में हिकिड़ो थोरो बेदमुश्क जो वण आहे, उनजे वेठा वेठा आहिनि। हाणे एजुकेशन जो इहो हाल आहे, रोड्स जो इहो हाल आहे। असांखे ॿियो कुझु बि न ॾियो, भले नौकरियूं न ॾियो, रोज़गार न ॾियो, पर असांजे स्कूल एजुकेशन ऐं रोड्स अहिड़ा ॾियो जो घटि में घटि असांजो नौजवान ॿार पढ़ी बि सघे, ऐं असांजो पोड़ो पको को ग़रीब गुरबो इस्पतालनि ताईं पहुची सघे। असां